नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त सखर में ख़बर ॾींदड़ सखर में खंबे गुम कयल गोसपुर वासी नौजवान पुलिस हथां फुलफुराई थी वियो। 4 ॾींहं अॻु सखर वयल गोसपुर वासी 4 पोरत पुरसरा नमूने गुम थी विया हुआ। गुम थियलनि में रमज़ान भयो, आफ्ताब नसीरानी, सद्दाम ऐं बरकत भयो शामिल हुआ। SSP इरफान समूह जो चवणु आहे त जांगरो थाणे जी हद में मुक़ाबिलो थियो। पुलिस मुक़ाबले में हिकु फोरो मारिजी वियो, जंहिंजी सुञाणप रमज़ान भयो तौर थी है। रमज़ान उर्फ रमज़ू फुर अगवा ऐं मुक़ाबलनि में घुर्बल हो, जॾहिं त मुबैना मुक़ाबले में मारियल रमज़ान भयो जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस नौजवाननि जी आज़ादी लाइ 5 लाख रुपया तलब कया हुआ। सद्दाम नसीरानी ऐं आफ्ताब नसीरानी ॾेती लेती बाद आज़ाद थी विया हुआ। पैसा न ॾियण तां आबाद थाणे जी पुलिस रमज़ान भयो खे न छॾियो। पुलिस नौजवान खे कूड़ो मुक़ाबलो ॾियाराए मारे छॾियो ऐं बरकत भयो अञा पुलिस तेविल में आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।